दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि लड़ी लंघ जाए मथां नज़र लॻई तूं थो लिचकी अॻई। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तो। ऐं जो शाइर आहे कादर नुहाणी, वाह जी शाइरी कई आहे दोस्तो हीउ कलाम जेको आहे 1982 ईस्वी में जेका हिकिड़ी फिल्म ठही, पंजाबी फिल्म भरिया मेला, हुनजो हिकिड़ो कलाम हो। आशिकां तूं सोना मुखड़ा लिकाण लई, सजना ने बूए अॻे चिक ताण लई, चिक ताण लियो चिक ताण लई, सजना ने बूए अॻे चिक ताण लई। तमामु ख़ूबसूरत कलाम हो दोस्तो। ऐं इहो मसूद राना जी आवाज़ में हो दोस्तो। हीउ जेको कलाम आहे उहो इन्ही जे तिर्ज़ में आहे। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब सदाबहार प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 अवामी तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो पुराणो दोस्त ऐं आशिक़ ऐं दीवानो आहे दोस्तो इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट खां ऐं शाइर शमन अली मलिक जे एॾी प्यारनि दोस्तनि जेके सिबी बलूचिस्तान में रहनि था, दिलमुराद ख़ान पठान ऐं शाह मुराद ख़ान पठान, जेके उस्ताद जलाल चांडी जा आशिक़ आहिनि दोस्तो वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। प्यारा लग दई नत कर बिघ नहीं का ठगी चोले दे अंदरूं ते कुलका छोड़ा कोई कोसा वाद लगई पंज तन दे फुल ठाह घटई ते को नजर किंदी न लगई आंखे गुलाम फरीदा ओ सोन दनाल तक तोल गिना जत वस मगरीब दरास गई इश्क तने में कुदरती किता ओ इश्क तने में कुदरती किता मैं घिनारी यार मशीने कसम करी बनक बनक दे चोले सीसा जो यार मेरा शौकीने कसम करीन सीसा चोला ते पासी ढोला लगसी यार मजे दे सीने कसम करीन आखे गुलाम फरीदा ओ चोले दी सदारी मूल न गिरसा तो यार मेरा मिसकीने कसम करीन गुलामा एक बारी तू झाती पावी मत लखवारी कुर्बान बराबर तो सुन तदा इहो कायम रहे मत दर्द भरा इंसान गुलाम फरीदन दे ओ बन यार को आखी अजरात तदा अखन सोना सतरी तुझ अखरन में आरस
अखड़न सोना सपरी अखन सोना सपरी तुझे अखड़न में आरस तू बिड़ियूं पासे करे तू तहाद मुझो ॾिसे ओ मन मन को पवई तरस मेरी जान बि मुझे जी अखिन सोना सपरी ओ अखिन सोना सपरी तू त कजल थोरो पा माण्हू त मचा वतन ओ तुंहिंजे सिर नाम त नाज़ुक नज़र जी पेशकेश कामरान जानी सिंधी सबक न अचे सिंधीअ जो अंग्रेज़नि सां यार जॾहिं द्वार पटींदा कोड में अछत सदाईनि पिया ज़मीदार क्रीम मक्खी न कुंडन ताईं वराई न बीठा ॿार यार सवे साइकिलियूं आयूं सवारीअ लाइ छा दगन ते दीदार यार रोड वठी दादा छा खेल जा ख़रीदार यार रिपीट के तवतऊं खेल जी कयूं भेनरी ते गुफ़्तार यार हुकुम कयो होटल वारे खे तूं त चाहियूं आने ॾे चार बिस्कोट कढिया पर नीमा वेराए जी जार पाननि जी ठही पारत जो सिगरेटनि जी राजा सार यार लिखियो आहे बंदीअ ते कान्हे दुनिया जी दरकार ओ रेर लॻो गुफ़्तार नाले की अघा में गुलाम जी
Thank you.